पोस्टूं रखनि था न, महिरबानी करे ईअं न कयो। तव्हांजी इन नंढड़ी ॻाल्हि जे करे सिंध जी हिकु बहितरीनु गुलूकार निघत नाज़ जे बारे में जंहिंजा कुझु वीडियो ऐं कुझु तस्वीरूं हिन वक़्तु सोशल मीडिया ते तमामु घणियूं वायरल पियूं थियनि ऐं उन खां अलावा निघत नाज़ जो पंहिंजो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे। उहो बि हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। निघत नाज़ छा पई चए पंहिंजे बारे में ऐं जेके इहे तस्वीरूं ऐं वीडियो वायरल थियूं, छा इन में हक़ीक़त में निघत नाज़ आहे या इन्हनि तस्वीरनि खे एडिट करे ठाहियो वियो आहे। हिन वीडियो में मुकमल तफ़सील में वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, सोशल मीडिया अहिड़ो माना जेको आहे सो प्लेटफॉर्म आहे जो इज़त शोहरत बि माण्हुनि खे तमामु जल्दी मिली वेंदी आहे ऐं बदनामी तमामु जल्दी इन सोशल मीडिया ते मिली वेंदी आहे माण्हुनि खे। त हिन वक़्तु निघत नाज़ जो पंहिंजो हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे जंहिंमें उहो ॿाहूं ॿधी ऐं सोशल मीडिया ओड़े माण्हुनि खे चए पई त महिरबानी करे असांजो हिन वक़्तु सिर सफ़ा ईअं परेशान लॻो पियो आहे ऐं तव्हां जेको आहे सो वीडियो वायरल कंदा पिया वञो। त निघत नाज़ जो चवणु आहे त कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। इहे वीडियो में जेके फ़ोटोज़ ऐं वीडियो जेके वायरल थिया आहिनि इन्हनि में निघत नाज़ जो चवणु आहे त मां इन्हनि में न आहियां, इहो एडिट करे ठाहियो वियो आहे। छा दोस्तो, तव्हां बि सोशल मीडिया में जेको आहे सो पंहिंजो टाइम ॾियो पिया ऐं तव्हां बि सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾिसो पिया, तव्हांखे छा पियो लॻे त छा वाक़ई इन्हनि फ़ोटोनि में ऐं इन्हनि तस्वीर में वाक़ई निघत नाज़ आहे या इन्हनि तस्वीरनि खे एडिट करे निघत नाज़ खे बदनाम करण जी कोशिशि कई पई वञे। दोस्तो, निघत नाज़ सिंध जी हिकु बहितरीनु गुलूकार आहे ऐं सिंध वासियुनि खे घुरिजे ऐं सिंध वासी जेके यूट्यूबर आहिनि उन्हनि खे घुरिजे त असांजा बहितरीनु सिंध जा फ़नकार आहिनि, इन्हनि जे मथां को बि वीडियो या इन्हनि जे मथां का बि बदनामी करण खां अॻु में महिरबानी करे रिसर्च करे पोइ ई जेको आहे सो पंहिंजी मौक़िफ़ रखंदा कयो। दोस्तो, असां बि खोड़ सारा वीडियो ॾिठा आहिनि ऐं इहे तस्वीरूं जेके असां ॾिठियूं आहिनि इन्हनि में निघत नाज़ असांखे त महसूसु नथी थिए त का इहा निघत नाज़ आहे, लेकिन माण्हुनि चंद ॾींहंनि खां वठी वीडियो वायरल आहिनि निघत नाज़ जा ऐं निघत नाज़ जो वीडियो जे शुरूआति में तव्हांखे बयान बि ॿुधाईंदासीं त निघत नाज़ पंहिंजे बारे में छा पई चए। दोस्तो, का बि जेका गुलूकार आहे मशहूरु थींदी आहे त पोइ उन जे बदनामी करण जे लाइ बि खोड़ सारा माण्हू मार्केट में अची वेंदा आहिनि। हींअर निघत नाज़ सिंध जी हिकु बहितरीनु गुलूकार आहे ऐं निघत नाज़ तमामु बहितरीनु जेको आहे सो गाना बि हिन वक़्तु रिलीज़ कया 2025 में ऐं उन जा खोड़ सारा एल्बम बि बहितरीनु रिलीज़ थिया। दोस्तो, हर फ़नकार, हर गुलूकार, हर इंसान में ऐब हूंदा आहिनि, लेकिन अहिड़े तरीक़े सां ऐबनि खे वावेरणु इहा मुनासिब ॻाल्हि न आहे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कि नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त।